ओम साईं राम। इहा बाबा जी लीला 1924 साई लीला मैगज़ीन में ॾिनी वई आहे। हिन में ऊदी जी महिमा जे बारे में ॿुधायो वियो आहे, जंहिंमें मां तव्हांखे 2 एग्ज़ाम्पल्स ॿुधायां थो करे। पहिरियों आहे सदाशिव दिघे नाले हिकु बाबा जो डिवोटी हो। उनजे वॾे पुट खे मलेरिया थी पई करे। मलेरिया जो इलाजु चालू हो, दवाऊं उनखे वठंदो हो करे। हिकिड़ी उनजी दवा जी बॉटल हूंदी जेका उनखे रोज़ु सुबुह जो ऐं शाम जो वॾो चमचो करे पीअणी हूंदी हुई करे। हिन विच में छा थियो कि उनजी जोइ खे बि गले जी तकलीफ़ थी थिए, त उहो खंघ जी दवा करे पीअंदी हुई करे। ॿई दवाऊं पासे पासे में पियूं हूंदियूं। हिकु दफ़ो उनजे वॾे पुट खे राति जो दवा वठणु भुलिजी थो वञे ऐं ईअं ई सुम्ही थो पए। राति जो अधु राति जो उनखे यादि थो अचे कि मां दवा न वरिती आहे, त पंहिंजी दवा छॾे करे उहो खंघ जी दवा एॾो वॾो चमचो खणी करे उहा पी थो छॾे करे। जीअं ई पीए थो, अधु कलाक में हू तड़पण थो लॻे। बिस्तरे ते हुनखे निंड नथी अचे, जाम वाका करे उथे थो, अरे मां मरी वियुसि, मूंखे बचायो। हुनखे सॼे बॉडी में सॼी जलन थी वञे करे, सॼी हुनखे तकलीफ़ ॾाढी वधी थी वञे करे। हुनजी माउ जेका हुई उहा साईं बाबा जी वॾी पुॼारिन हुई करे। उहा इमीडिएटली सम्झी थी वञे को वॾो प्रॉब्लम आहे। उथी करे पाणीअ में विभूति मिलाए करे हिनखे इमीडिएटली ॾेसि थी कि तूं इहा विभूति ऐं जल मिलाए करे पी वञ। उहो इमीडिएटली पी थो वञे। जीअं ई पी थो वञे, पीअण सां ई हिनखे उल्टी थी अचे वॾी। उल्टीअ में हिन जो सॼो जेको आहे, जेका हुन दवा पीती उहा सॼी ॿाहिरि निकिरी थी अचे करे। उन मां हुनखे थोरो आराम थो अची वञे। ॿिए ॾींहुं सुबुह जो डॉक्टर वटि वञनि था। डॉक्टर चवनिसि था, उहो सुठो तुंहिंजो इहो सॼो ॿाहिरि निकिरी आयो। अगरि उन टाइम ते तोखे ॿाहिरि न निकिरे हा त जाम तकलीफ़ थी वञे हा। उनखे वरी बि दवा ववा ॾिनईसि। उनजो जेको गले में जेका जलन हुई, जेका सॼा गले में तकलीफ़ थी हुई सॼी, उहा उनखे दवा सां 7-8 ॾींहंनि में ठीकु थी वञे। पर इहो विभूति जो जेको करिश्मो हो, उहो बाबा हिननि खे ॾेखारियो करे। ओम साईं राम। ॿी हिकु लीला आहे। हिकिड़ो मिस्टर PR जोशी आहिनि, जंहिंखे बाबा ते बिल्कुलु विश्वासु न हो करे। हुनखे शादी करे 9 साल थी विया, पर हुनखे ॿार बच्चो न पियो ॼमे। हुनजी जेका जोइ हुई उहा हमेशह बीमार रहंदी हुई करे। हुनजो हिकु दोस्त चएसि थो, ॾिस मुंहिंजी ॻाल्हि वञ, हिकु दफ़ो शिरडी वञ, शिरडी जो दर्शन करे अच करे। चए थो, इहे केरु शिरडी वेंदो करे? अगरि ईअं ई ॿार ॼमण लॻनि त सभिनी खे ॿार थियनि, ईअं थोरी थींदो आहे करे। हुनजी ॻाल्हि हू मञेसि कोन थो। 6 महीना थोरा गुज़रनि त अञा हुनखे कुझु ॿार जी काई बि उमेदु न हुई थियण जी करे। आख़िर हुन दोस्त अची हिनखे गुस्सो थो करेसि। चएसि थो, तूं मुंहिंजो एॾो सुठो दोस्त आहीं, मां छा तुंहिंजो बुरो चाहींदुसि छा? शिरडी वञण में पहिरियों फ़ाइदो इहो आहे कि तोखे नुक़सानु कोन्हे। पोइ तूं छो थो वञी, छो थो मुंहिंजी ॻाल्हि मञी? जाम गुस्सो थो करेसि। आख़िर चए थो, हाणे एॾो थो चए त मां कटे बिना विश्वास जे वञे थो करे। वञे थो हुते शिरडी में समाधि खे प्रणाम करे थो, पंहिंजे जोइ खे वठी थो वञे। ॿिन्ही खे चए थो, बाबा अगरि मुंहिंजी जोइ ठीकु थी वेंदी ऐं मूंखे ॿारु थींदो, तॾहिं मां तुंहिंजे ते विश्वासु कंदुसि, न त मां न कंदुसि। इहो चई थो अचे शिरडीअ में करे। माण्हू सभु कंहिंखे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां आहिनि, पर बाबा त सभिनी जी ॻाल्हि रखण वारा आहिनि। उतां विभूति खणी थो अची घर अची करे पंहिंजे जोइ खे पाणी में विभूति जीअं हुन दोस्त चयोसि अची मिलाए करे पीआरे थो करे। पीअण सां ई उनजी जोइ ठीकु थियणु शुरू थी थिए ऐं 15 ॾींहं में 60, 70, 80% ठीकु थी वञे। महीने में हिकदमि 100% ठीकु थी वञे ऐं लॻभॻि हिनखे 12-14 महीने में हिनखे ॿार बि थी थो वञे। साईं बाबा ॾिसो सभिनी जी पत रखनि था करे। उनखां पोइ वरी तो हिकु 6 महीने ॿी साल खां पोइ पंहिंजे ॿार खे वठी करे बाबा खे प्रणाम थो करे, बाबा खे धन्यवाद थो चए, बाबा खां माफ़ी थो घुरे ऐं बाबा जो तमामु सुठो भक्त थी थो वञे। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।